कराची का खबर शामिल कयूं पिया। जाफर गोपांग जी रिपोर्ट मुताबिक सोराब गोठ टाउन यूसी 5 जे इलाइक़े वज़ीर गोठ में काफ़ी अरसे खां नाले जी सफ़ाई न थियण ऐं सोशल मीडिया ते ख़बरूं वायरल थियण बाद चूंडियल नुमाइंदनि खे आख़िरकार ख़्याल अची वियो। चेयरमैन लाला अब्दुल रहीम पठान, वाइस चेयरमैन इमरान बिरोही, यूसी 5 जे चेयरमैन सुल्तान बुलेदी, काउंसलर मुस्तफ़ा मस्तोई वज़ीर गोठ पहुची हेवी मशीनरियूं साण करे गंदे नाले जी सफ़ाई जो कम शुरू कराए छॾियो। जंहिं सबब इलाइक़े जे माण्हुनि चयो त असांजे गोठ वज़ीर बिरोही में काफ़ी अरसे खां गंदे नाले जी सफ़ाई जो हिकु वॾो मसइलो हो, जंहिंजो असीं आवाज़ मुख़्तलिफ़ मीडिया तोड़े सोशल मीडिया ते उथारण बाद चूंडियल नुमाइंदनि खे अहसास अचण ते संदसि कम शुरू करायो आहे, जेको साराह जोॻो अमल आहे। इलाइक़े वासियुनि वधीक चयो त इन गंदे नाले जो अज़ाब पूरे इलाइक़े वासी भोगण ते मजबूर हुआ। होॾां पीपल्स पार्टी सोराब गोठ टाउन जे यूसी 5 जे चेयरमैन सुल्तान बुलेदी, काउंसलर मुस्तफ़ा मस्तोई, महबूब मलंगाणी, इस्माइल मरी, सजाद पामर ऐं अज़ीज़ बिरोही मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त पाकिस्तान पीपल्स पार्टी हर वक़्तु ग़रीब आवाम जी ख़िदमत कई आहे ऐं कंदी रहंदी। हीअ गोठ असांजो पंहिंजो आहे। संदसि इलाइक़े में तरक़ियाती रिकॉर्ड कम कराए आवाम जी ख़िदमत कंदासूं।